फबिया उहे जेके फाटी मुआ। दोस्तो हिकिड़े हबची मुला हिकिड़ी ख़ैरात जी दावत में वित खां वधीक भत खाई ऐं हलण खां हलाक थी फां करे ढेर थी पियो। मीज़बान खे गणती अची वरायो। मुला खां पुछई त पेट में सूर लाइ को टिकी फोटो आणियूं। सह कंदे मुला चयो त एतिरी गुंजाइश हुजे हा त सणभो गिरह न आणा। मीज़बान मुला जे ॻोठ वारनि खे मिनथूं इलाज करे मंजरायो त ॿेली मुला खे खट ते सुमारे ॻोठ पहुचाईंदा। 4 जवान खट खे कुल्हो ॾेई हलिया। जॾहिं ॻोठ खे वेझो थिया त ॻोठ जो वॾेरो बि हाल अहवाल वठण लाइ अॻु भरो आयो। कांधियुनि डोली हेठि लाथी। वॾेरे घेरट में पयल मुला खां पुछो, अड़े मुला ॾे ख़बर जीअरो त आहीं? झीणे आवाज़ में मुला चयो, हा साईं, अञा त हाल हयात आहियां। वॾेरे वधीक अहवाल वठण लाइ पुछुसि, भला ॾे ख़बर भत ते फबे बि या ओरियां ई मोटियो आहीं? वॾा साह खणंदे किंझी किंझी चयईं, वॾेरा कहिड़ियूं तो ख़बरूं पुछी? असां एजो पाण खणाए पहुता आहियूं। बाक़ी फबिया उहे जेके फाटी मुआ। मतलब त हबची माण्हूअ जो पेट कॾहिं बि भरजण जो नाहे। लंघो ऐं पेट कॾहिं बि न भरबा। दोस्तो अव्हां जे इलाइक़े में बि अहिड़ा माण्हू ज़रूर हूंदा। भला उन्हनि सां शेयर त कजो।